मोबाइल बंद कर तो इमरजेंसी में का सहूलत काने का असा दाऊ करे कर सोशल वर्कर तबाह थी आयो मुझे सोशल वर्कर भाग किथा जो मानो शर्त फरोज सर चुप कर वीडियो करण सा रिकॉर्ड करण सा यार मरीजन जो केस केते दाखिल थी कंदा सी जो केते दाखिल तो देखो रिकॉर्ड में पोता यार अरे बाद मुखे कड़ी खबर कोर्ट न कर रिकॉर्ड में बिना तोखे तमाम सुठी गाल है मानुन के आगाही दी तो पर उन जो हल कढ रडियो करे अगर मसलो हल थिनो मा तो सा कर तो भाई रडियो असि रडियो करे करे गला भी बिना गला के तो चलो फर्स्ट क्लास चुप करे विच मुखे गाल दी 11 जणा जे हियर केस ता दाखिल कयो ना केस लाए 11 जणा मना ला जा ये ना मुखे ये मैं खीसे में खड़ी ना आयो सही ना ला तो मुखे खबर वण के एक मिनट मुखे खबर वण के तू जो रडियो तो करी तो खबर ना है सारी यो ड्रामेबाजी बंद कर ड्रामेबाजी ना है ड्रामेबाजी वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जे नौशर फ़िरोज़ जे दौरे दौरान बोरे बरसात मुतासरन जूं दाहूं SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी मूजिब वज़ीर आला सिंध मुराद अली शाह टेंट सिटी नौशर फ़िरोज़ बाईपास ते पहुतो जिते हुन टेंट सिटी ते बरसात मुतासरन सां मिलण बजाए भाॼी ऐं मानी जे टेंट में वियो जिते तपेदार ऐं मुख्तियारकार खां पुछा कई त मुतासरन खे मानी में छा ॾिनो आहे उन्हनि चयो सर मुर्गी वॾे वज़ीर चयो त बहितर आहे वॾे वज़ीर उते बीठल पंहिंजनि माण्हुनि खां पुछो त बाबा मानी मिले थी मुख्तियारकार कोठारनि ऐं तपेदारनि चयो त जी हा साईं हा असांखे मानी मिले थी पर टेंट वारा माण्हू रड़ियूं कंदा रहिया त अॼु तव्हांखे ॾिसी इहा मुअल मुर्गी खाराई अथनि न त असां ॾे निहारींदा ई नाहिनि मुतासरनि चयो त असां उस में वेठा आहियूं उहे टेंट बि उन्हनि खे ई ॾिना अथनि जेके संदनि माण्हू आहिनि न दवा आहे न डॉक्टर असांजो माल मरी वियो माण्हू मरी विया न असांजे टेंट ते को MPA थो अचे न MNA थो अचे असां बुखनि ऐं बीमारियुनि में पाह पिया थियूं उन मौक़े ते सोशल वर्कर नौजवान अस्कर भुंगवार चयो त ही रुगो ड्रामा था कनि कैंप ते पंहिंजा माण्हू बीहारे उन्हनि खां था पुछनि वॾे वज़ीर टेंट सिटी वारनि खे को रिलीफ न ॾिनो टेंट सिटी में अचण जो मक़सदु हुयो त MPA ऐं MNA खे आथत ॾेई वियो त माल खाओ मुतासरनि जी सख़्त नारेबाज़ी दौरान सहाफ़ियुनि जे सवालनि जा बि जवाब न ॾिना ऐं गाॾी में चढ़ी हलियो वियो नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।